बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे हुजो शाल ख़ुशि शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे तव्हांजे साम्हूं। 48 क़िस्तूं असां पेश करे चुका आहियूं। अॼु 49 क़िस्त तव्हां दोस्तनि जे साम्हूं। दोस्तों 48 क़िस्त में तव्हांखे असां ॿुधायोसीं त बादशाह जा नंढो पुट ऐं धीउ जेके विछड़ी विया, वरी पाण खां बि हिक ॿिए खां विछड़ी विया, ऐं छोकिरी हिकिड़ी बदू शेख जे हथ अची वई। उहो बदू शेख जॾहिं हिन खे पंहिंजे उन मंज़िल ते वठी आयो, कूड़ा ॾटा ॾेई त तूं मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजूं धीअर मरी वयूं आहिनि, हिकिड़ी मुंहिंजी धीउ आहे। उहे कूड़ा ॾटा ॾेई ऐं जॾहिं हिन खे पंहिंजे मंज़िल ते वठी आयो ऐं हिन सम्झो त इहो मूंसां ठगी करे आयो आहे, त छोकिरीअ हिन खां पुछियो त आख़िर तुंहिंजो भला मक़सदु छा आहे, कहिड़े नियत सां तूं मूंखे हिते वठी आयो। बदूअ जॾहिं हिन जूं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त बदूअ जो मुंहुं ॻाढ़ो थी वियो कावड़ मां, ऐं उन कोड़ो खयों ऐं अची हिन छोकिरीअ खे उन कोड़ा हणणु शुरू कई, कोड़नि सां मार ॾियणु शुरू कई। नाज़ुक नफ़ीस छोकिरी, छा कोड़ा। हीअ वीचारी हुन जे पेरनि ते किरी पई, त मां बसि कई, मूंखे माफ़ु कर। नेठि बदू पंहिंजो हथु रोकियो, पर बदशद ॻाल्हाइणु लॻो। हिन खे चई त अॼु खां वठी जेकॾहिं मां तोखे रोंदे ॾिठो त मां तुंहिंजी ज़ुबान कपे छॾींदुसि। हिन ॾिठो त ज़ालिम आहे, वीचारी चुप थी वई, वरंदी न ॾिनई। कोड़ा जो हुनखे हयईं। हिकिड़ी औरत अगई नाज़ुक, ऐं हीअ त बादशाह जी धीअ हुई, नाज़नि में पलियल, ॾाढो सूर हो वीचारी खे, ॾाढो सूर हुयुसि, पर हीअं ओकड़ू थी ऐं कंधु हेठि करे हीअ वीचारी वेही रही। सोचे पई त अॼु किथे कहिड़े हाल में आहियां, छा इज़त, अॼु ज़िलत जी ज़िंदगी पई थी गुज़ारियां। भाउ बि यादि पियो अचेसि, भाउ जी बीमारी, पाण हिन महिल अकेली, ॾुखियो वक़्तु सभु यादि पियो अचेसि। रोए बि पई, पर ॻोढ़ो कोन पई ॻाड़े, दिलि में रोए पई, छो जो हुन ज़ालिम चयसि रोअंदी त ज़ुबान कटींदुसि। बदू हिन जे मथनि खां आयो, हिन खे चई त मूंखे कावड़ ईंदी जेकॾहिं वरी तूं रुनी, मूंखे इहा ॻाल्हि नथी वणे जो तुंहिंजी इहा किरकिर पई। अॼु खां वठी मूंखां अहिड़ो को बि सुवालु न कजांइ। हाणे जे पुछे थी त ॿुधाए थो त मां तोखे खपाईंदुसि कंहिं ॿिए माण्हूअ जे हथु, उहो बि ॾाढो मूं जहिड़ो भलो हूंदी ऐं तोसां ॾाढो भलो थी हलंदो। छोकिरी वीचारी दिलि में चए त तूं ई भलो आहे, पर चई न पई सघेसि। हिन खे चई त तुंहिंजी मर्ज़ी, मां तुंहिंजे वस में आहियां, तोखे जीअं सम्झ में अचे। आधी राति थी, बदू पंहिंजे साथियुनि खे चयो त सफ़र जी तयारी कयो, हलो। हीअ वीचारी बि हली, हल हलां ॾींहं राति सफ़र कंदा, किथे सायूं पटींदा। आख़िर 3 ॾींहंनि जे सफ़र खां पोइ हीअ अची दमिश्क पहुता। दमिश्क में पहुता। बुखूं, ॾुख, मार मोचड़ो, तकलीफ़ूं, पंधु, हिन वीचारी जो रंग ई फिटी वियो ॼणु, रोए बि पई। बदू हिन वटि आयो, हिन खे चई त जेकॾहिं तो रोअणु बंदि न कयो न, मां सम्झां थो, मां ॾिसां थो तूं मूंखां लिकी रोईं थी, बंदि इहो रोअणु न कई न त मां कंहिं यहूदीअ जे हथु तोखे खपाईंदुमि।
ईअं चई न छा कयो जो छोकिरी वीचारी खे ॿांह खां वठी हिकिड़ी कोठीअ में वठी वियो, वञी कोठीअ में हिनखे बाड़े कड़ो ॾेई पाण वियो बाज़ारि आयो जिथे सौदागर हूंदा हुआ उते अची पहुतो। ख़बर हुअसि जिथे बानियूं खपंदियूं हुयूं। पुछा ॻाछा करणु लॻो, चई त यार मूं वटि पाण हिकिड़ी आहे कनीज़, मां खपाइणु आयो हां। ॿियो न आहे, उनजो भाउ आहे बीमार, मां उन छोकिरे खे बैतुल मुक़दस पंहिंजे घर उते रहायो आहे त जीअं उनजो इलाजु थिए। मां हाणे हिन बानीअ खे थो खपाइणु चाहियां, छो जो जॾहिं खां हिन जो भाउ बीमार थियो आहे न त हीअ पई थी रोए। भाउ खां धार हेजो त उनजे करे ॼणु परेशान आहे, मायूस आहे। तंहिंजे करे मां अॻु ई ॿुधायांव थो त जेको शख़्स उन मूंखां इहा ख़रीद करे त हुन सां नरमीअ सां हले ऐं उनखे ॿुधाए त तुंहिंजो भाउ जेको आहे मूं वटि उते बैतुल मुक़दस में आहे, मां पोइ छोकिरी सस्ती उनखे खपाए ॾींदुमि। हे ज़ालिम माना इहो बेख पियो ॾे त मता छोकिरी इहा हक़ीक़त बयानु करे। हिकिड़ो सौदागर उथियो, उन चयसि त उनजी उमिरि छा आहे? हिन चयसि त नौजवान आहे, सुहिणी सेबिती आहे, बसि ॿियो न आहे। जॾहिं कान मां हिन जे भाउ खे हिन खां अलॻि कयो आहे, बैतुल मुक़दस मोकिलियो अथमि न, त ॼणु मां हिन जो सॼो साहु होॾे टंग आहे। उनजे करे ॼणु मायूस आहे, रंग रूप ॼणु थोरो हुनजो मुरझाइजी वियो आहे, खाइणु पीअणु घटि करे वई आहे। सौदागर चयसि त ठीकु आहे, हल मूंखे वठी हल, मूंखे ॾेखार, मां तोखां बानी वठंदुमि, ख़रीद कंदुसि। जेॾी तूं ॻाल्हि थो करीं त ॾाढी सुहिणी आहे, सेबिती आहे, हीअं आहे हीअं, सो मां तोखां वठंदुसि, मूंखे वठी हल। पर यार हिकिड़ी ॻाल्हि अथई, मुंहिंजा बि अथई शर्त, जेकॾहिं मुंहिंजो शर्त मञींदे त मां हुनजी क़ीमत ॾींदुसि ऐं रोक पैसा ॾींदुसि, जे न मञींदे त मूंखे तुंहिंजी कनीज़ न खपे। बदूअ चयसि त तूं जेॾी महिल न हिनखे बगदाद ऐं खुरासान जे बादशाह उमर बिन नैमान जो पुटु जेको शहज़ादो शरकान आहे, जेको दमिश्क जो शहज़ादो आहे, हाणे हिननि खे ख़बर न हुई शहज़ादो हिन छोकिरी जो भाउ। चई तूं जेॾी महिल हिन छोकिरीअ खे बानीअ खे उन शहज़ादे वटि वठी वेंदे न, त तूं छा थो सम्झी त तोखे हिन जी क़ीमत उहो शहज़ादो छा ॾींदो? शहज़ादे वटि बानियुनि जो क़दुरु आहे। सौदागर चयो त मुंहिंजो पाण हाकम में कमु आहे हिकिड़ो, मां पाण चाहियां थो त मूंखे चिठी लिखी ॾे त मूंखां टैक्स न वठनि, सामान वेंदा ॿेड़नि ते, ऐं मुंहिंजे लाइ हिकिड़ो सिफारिशी ख़त पंहिंजे पीउ उमर बिन नौमान ॾे लिखी ॾे। सो उन जे लाइ मां हीअ बानी वठां थो। जेकॾहिं हिन शुरकान मूंखां हीअ बानी वरिती, क़बूलु कई न, त मां वाइदो आहे तोखे उन महिल ई पैसा ॾींदुसि। बदू चयसि त ठीकु आहे, मूंखे मंज़ूरु आहे। हलंदा हलंदा हे ॿई अची उते पहुता जॻह ते जिथे छोकिरी खे वाड़े वियो। बदू उते हुन कमरे जे ॿाहिरां अची सॾु करणु लॻो, ओ नाजिया, ओ नाजिया। हाणे हुनजो असुलु नालो नुज़हत ज़मा हो, पर हिन नालो मटायोसि नाजिया। ओ नाजिया, ओ नाजिया। छोकिरीअ जो आवाज़ु ॿुधो बदूअ जो त छोकिरी रोअणु लॻी, पर वरंदी न ॾिनई, सम्झई त ज़ालिम आयो आहे, वरी न मार ॾे। बदू चयसि त मां तोखे ॿुधायो न त हीअ भाउ जे करे थोरो परेशान आहे, सो भला तूं वञ अंदरि, तूं वञी हुनखे ॾिस। पर इहो आहे त जीअं मां न तोखे चयो हो त हुन सां थोरो नरमीअ सां ॻाल्हाए। सौदागर अंदरि वियो, छोकिरी खे ॾिठईं, बराबरि खणी ॻणतीअ में ॾुख में मुरझायल हुई, पर सुहिणी सेबती ज़बरदस्त। ऐं वॾी ॻाल्हि त उहा अरबी ॼाणे पई, अरबी ॿोली ॻाल्हाए पई। सौदागर चयो त पाण जहिड़ी हे बि ॻाल्हि करे थो पियो त हे छोकिरी न अहिड़ी निकिती, त पोइ इहो आहे त मां जेको न बादशाह खे चवंदुसि, शहज़ादे खे चवंदुसि त शहज़ादो मुंहिंजो चवणु ज़रूरु कंदो। अहिड़ो तोहफ़ो जो ॾींदोमांसि त शहज़ादो जीअं चवां थो त ख़त लिखी ॾे, जीअं चवंदोमांसि त तीअं कंदो। सौदागर चयो भला थोरो ॻाल्हाए ॾिसांसि। सौदागर सलाम करे चयसि त कीअं आहे तुंहिंजी तबियत? छोकिरी चयसि त जीअं ॾिसींदो।
छोकिरी सम्झी वई त हे मूंखे वठि ख़रीद करणु आयो, पर इहो आहे त जेकॾहिं मां किरोध कंदसि या इनकार कंदसि त वरी बि त हिन ज़ालिम वटि मां फाथी पई हूंदसि न। हे त वॾो ज़ालिम आहे, हे त मूंखे मारे 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 छॾींदो। कहिड़ो बि हूंदो, पर पोइ बि मां सम्झां थी हिन जहिड़ो ज़ालिम न हूंदो। ॾिसण जो सेबितो आहे। मूंखे मुंहिंजी दिलि थी चए त इन बदूअ जी भेट में वरी बि मूंखे हिन मां भलाई थी सघे थी, तंहिंजे करे इनखे सुठो जवाबु ॾियां, सुहिणो जवाबु ॾियां त जीअं न हे मूंखे ख़रीद करे। इहो दिलि में बि छोकिरी सोचे। हाणे छोकिरी मुंहुं मथे करे ऐं छोकिरी बि हिनखे सलाम जो जवाबु ॾिनो। चई त तव्हां मूंखां पुछो था त मुंहिंजो कहिड़ो हाल आहे। तूं जॾहिं मुंहिंजो हाल ॾिसी, मुंहिंजे हाल जी तोखे न ख़बर पए त तूं दुश्मन लाइ बि ईअं कोन चाहींदे त उनजो अहिड़ो हाल थिए। माना अहिड़ो हुन सां ॻाल्हाइजो पियो। ॻाल्हाए पई त सौदागर हिन जे ॻाल्हाइण मां अंदाज़ो लॻायो त का वॾे इल्म वारी या कंहिं वॾे घराणे जी छोकिरी आहे, जो तके तोरे जी ॻाल्हाए। हीअ ॿाहिरि निकितो, बदूअ खे चई त यार इहो बराबरि बानी त ज़बरदस्त आहे, ॾे ख़बर मुल्ह घणो थो चई। बदूअ चयसि त तूं हे छा थो चई? छोकिरीअ जे मुंहं ते पियो थो चई त भली आहे भली, हे त पोइ तूं दिमाग़ु हिन जो ख़राबु करे छॾींदे। तूं छो थो चई त हे भली आहे? बसि बसि बसि, पोइ मूंखे बानी खपाइणी न आहे। सौदागर जो बदूअ खे ॾिठो त भणा वरी निभागो सौदो थो कैंसिल करे। चई त हे को बेवकूफ़ हाल आहे छा? चई दा नाराज़ न थी, कावड़ न करे। भला तूं चईं थो न त हिन में बुरायूं हिन बुछड़ायूं हिन, जेके बुरायूं अथसि मां उन बुरायुनि समेत तोखां इहे वठंदुमि। बदू चयसि त भला ॾे ख़बर घणा पैसा ॾींदे? सौदागर चयसि त वाह, पुट जो नालो पीउ रखंदो आहे, शइ तुंहिंजी आहे, ॿुधाए घणा खपनि? बदू चयसि न तूं ॿुधाए। सौदागर दिलि में चयो त लॻे त को बसि खर दिमाग़ थो, मां हिन जो मुल्ह छा रखां? छो जो बराबरि छोकिरी जहिड़ी सूरत जी आहे तहिड़ी सीरत जी आहे। ऐं जेकॾहिं लॻे थो त हिनखे लिखणु पढ़णु बि न अचे थो त हल पोइ त हिन जो मुल्ह अञा वधीक थी वेंदो। पर बदू निभागो वटि हिन जो क़दुरु कोन्हे को। बदू खे चई त यार ॻाल्हि ॿुध, हिन जे मुल्ह तोखे मां 200 दीनार ॾियां थो। 200 दीनार। मां तोखे ॾियां। बदू जीअं जो हिन जो इहो ॿुधो, बदू कावड़ में अची वियो, हिनखे घटि वधि ॻाल्हाए चई त उथ निकिरियो था। चई त निभाग, बदूअ चयोसि त निभागा हिनखे जेका इहा चादर पाती पई आहे न, इहा ई तोखे मां 200 दीनार में कोन ॾींदुसि। तूं वरी थो चई त 200 दीनार में मां तोखे इहा बानी ॾियां। हल मां हाणे न खपाईंदुसि, हाणे हिनखे खपाईंदुसि कोन, पर हिनखे उठ चाराईंदुसि ऐं जंड भराईंदोमांसि। छोकिरी खे चई त बसि उथ, मां तोखे न खपाईंदुसि। सौदागर त पोइ खर दिमाग़ आहे, चूत अलाए छा, पर हाणे मिड़ई कमु आहे कढणो। सौदागर चयसि दादा बसि भला हाणे मुंहिंजी ग़लती, भला तूं ई ॿुधाए, भला वधीक चयो त मां तोखे वधीक ॾियां, जेको तूं चई मां तोखे ॾियां, जेको चवंदे मां तोखे ॾींदुसि। चई बसि हाणे नाराज़ रुॻो न थी, नाराज़ न थी। बदूअ खे चई त जेकॾहिं भला तूं इजाज़त मूंखे ॾे त मां हिन जो मुंहुं ॾिसां। उहा अंदरि कमरे में वेठी न, चई मां हिन जो मुंहुं ॾिसां। छो जो माण्हू बानियूं ख़रीद कंदा आहिनि, अॻ में त बानियूं वीचारा इंसान बि हूंदा हुआ माल वांगुरु, त जीअं माल खे बि तके तोरे खणिबो आहे, त ईअं जे इजाज़त ॾेई त मां हिनखे ॾिसां। बदू चएसि जीअं वणई तीअं वञी कर, जीअं वणई तीअं वञी कर, तूं वञी ॾिसेसि, जे पसंदि अचई त वठि। हे वियो, हिनखे चई त तुंहिंजो नालो छा आहे?
छोकिरी चयसि त मुंहिंजो अॼु जो नालो थो तूं पुछणु चाहीं या अॼु खां अॻु में जेको मुंहिंजो नालो हो, अवल जेको नालो हो उहो? सौदागर चयसि त माना तुंहिंजो अॼु नालो ॿियो आहे या अॻु में नालो तुंहिंजो ॿियो हो? हिन चयसि त हा, मुंहिंजो अॻु में नालो हुयो नुज़हत ज़मा ऐं अॼु मुंहिंजो नालो नाजा आहे। सौदागर चयसि भला ॾे ख़बर तुंहिंजो को भाउ बि आहे? हिन चयो त हा, मुंहिंजो भाउ आहे, पर बसि ज़माने मूंखां जुदा करे छॾियो आहे, उहो बैतुल मुक़दस में बीमार पियो आहे। छोकिरी जो हिन सां ॻाल्हाए पई सुहिणे सुहिणे मिठड़े आवाज़ में। सौदागर खे अञा ॾाढो शौक़ु थियो हिनखे ख़रीद करणु। हिते हिन सम्झो त न बराबरि हीअ जेका मुरझाई पई आहे, मायूस लॻी पई आहे, त इहा बराबरि भाव जे करे, माना जेका बदूअ मूंसां ॻाल्हि कई त इहा हक़ीक़त आहे, माना भाव जे करे ॼण हिन में ख़ुशी न आहे, भाव जे करे हिन में ख़ुशी न आहे। हिते छोकिरी वरी रोअणु लॻी। छोकिरी जो रोअणु लॻी त सौदागर बि रोई ॾिनो। सौदागर जी दिलि चयो त जेकर हीअं हथ सां हिन जा ॻोढ़ा उॻा, हीअं सौदागर हथु अॻिते कयो त छोकिरी खणी मुंहुं हेठि लिकायो। छोकिरी चयसि त ईअं न कर। बदू ॾिसे पियो, बदू ॾिसे पियो, बदू जो ॾिसे पियो त बदू ईअं सम्झो सौदागर जो न हुनखे ॻोढ़ा पियो उघेसि त हिन खणी मुंहुं हेठि कयो त बदू निभागे ॾिठो त माना हीअ छोकिरी जेका आहे सा सौदागर जो चवणु नथी करे, सौदो मुंहिंजो कैंसिल थींदो। सो हिन चंडे छा कयो जो हीअं हेॾा निहारे उठनि हकलण लाइ हिकिड़ी लठ पई हुअसि, खणी लठ ठका करे खणी छोकिरी खे हईं कुल्हे में। जीअं वीचारी छोकिरी खे हईं त छोकिरी वञी ऊंधे में किरी, ऊंधे में किरी सॼो मुंहुं मिटी थी वियुसि, अखियुनि बखियुनि में मिटी पइजी वियसि ऐं रतु वहणु लॻो। रतु बाक़ाइदे मुंहं ते ईअं ॻोढ़ा जीअं वहंदा आहिनि ईअं रतु वहणु लॻो। ऐं छोकिरी वठी दांह कई, दांह करे रोअणु लॻी। सौदागर खे बि ॾाढो ॾुखु थियो। सौदागर दिलि में चए त यार हीअ त वॾो ज़ालिम आहे, हाणे मूं ते फर्ज़ु आहे त मां इहा छोकिरी ख़रीद कयां। भले जे हे ज़ालिम दिलि में चईं, भले हे ज़ालिम चवंदो न त सोन में मूंखे छोकिरी तोरे वठो त मां सोन में तोरे बि वठंदुमि, माना हीअ त वॾो ज़ालिम आहे। केॾो त हिन ज़ालिम हिन वीचारी सां ज़ुल्म पियो थो करे। भला हिन ज़ालिम जे हिन ज़ुल्म खां त मां हिनखे छॾायां, मुंहिंजो बि कमु थींदो, पर हिन ज़ालिम मां त हिन जी दिन छुटंदी। हीअ छोकिरी वीचारी बेहोश लॻी पई। सौदागर बदू खे चयो त भणा ज़ालिम तूं हे छा पियो थो करी? घटि वधि ॻाल्हाइणु लॻुसि त कुझु को ख़ुदा खां डरिजी, कुझु को ख़ुदा जो ख़ौफ़ कर। हिते छोकिरी बि होश में आई। छोकिरी उथी पंहिंजे मुंहं तां ईअं हथ सां रतु परते कई। उहा ई जेका चादड़ी पातल हुअसि उन मां ईअं फाड़े कपिड़ो ऐं पंहिंजे मथे ते पटी ॿधई ऐं हीअं मथे निहारणु लॻी आसमान खे, ॼण अलाह खे दांह ॾियणु लॻी। हीअं मथे निहारे वरी सौदागर ॾे निहारे। सौदागर खे हीअं आस्ते चयईं त मां तोखे जंहिं रब खलकियो थी मां तोखे उन जो वास्तो थी ॾियां त मूंखे हिन ज़ालिम वटि छॾे न वञ। हे ख़ुदा खे बि कोन थो मञे, वॾो ज़ालिम। ऐं जेकॾहिं तूं मूंखे छॾे वें न त अॼु राति मां हिते पंहिंजो पाण मारींदुसि, ख़ुदकशी कंदुसि। मुंहिंजे हिसाब खां हिन जा ज़ुल्म वधी विया। सौदागर उथियो, बदूअ खे चयईं त बाबा हाणे जेका क़ीमत तूं चयो बसि मूंखे इहा छोकिरी ॾे। बदू वरी बि चयसि न क़ीमत मूंखे तूं ॾे, छोकिरी काहे वञ, छोकिरी खणी वञ, न त मां इहो आहे त छोकिरी खे पंहिंजे तंबूअ में छॾे थो, तंबूअ में छॾे थो अचां त भले उठनि जी लिड वग़ैरह खणे उठ चारे। सौदागर चयो त हाणे चंडो ॿुधाए बि कोन थो। हिते सौदागर हिनखे चयो ई मां तोखे 50,000 दीनार, 50,000 दीनार मां तोखे ॾियां, वॾा पैसा। बदू चयसि हा हाणे तो सौदे वारी ॻाल्हि करे न, पर घटि।
सौदागर चयसि मां 70,000 दीनार थो ॾियां। बदू चयसि चरिया तोखे ख़बर न आहे 70,000 दीनार जी त मां हिन खे खारायो पियारियो आहे, जेको मां हिन ते ख़र्चु कयो आहे 70,000 दीनार। सौदागर चयसि छो थो ज़ाल में कूड़ हणी, तुंहिंजे सॼे ख़ानदान ई 70,000 जो कोन खाधो हूंदो, तो हिन वीचारी खे 70,000 जो खारायो हूंदो। हल मूंखे वठणी आहे, मां आख़िरी ॻाल्हि कयां थो, हाणे तुंहिंजी अथई मर्ज़ी। पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, मां आख़िरी ॻाल्हि कयां थो, ऐं जेकॾहिं हाणे सौदो मूंसां न कई न, मां हितां जे दमिश्क जे हाकिम ॾे वेंदुसि ऐं मां वञी कंदुसि हिन सां तुंहिंजी शिकायत त भणा बानीअ सां ज़ुल्म पियो थो करे। पाण ईंदुसि त पोइ ज़बरदस्ती उहो खसे बि वेंदी, पैसा बि कोन मिलंदा। इहा जो बदू खे धमकी मिली त बदू ते ठरो। बदू चयसि हा ॿुधाए घणा, चई मां 1 लख दीनार ॾींदुसि। 1 लख दीनार तमामु घणा पैसा। बदूअ चयो भाउ मूंखे मंज़ूरु आहे। बदू चयसि भाउ मूंखे मंज़ूरु आहे। चई त पोइ छॾ त मां वञा पैसा खणी। सौदागर वियो, घड़ीअ में मोटी आयो, 1 लख दीनार आणे बदूअ खे ॾिनो। बदू हिन खां 1 लख दीनार वरिता, घणा वाह जो कम आहिनि। दिलि में चई त हाणे वञी हिन छोकिरे खे ॻोल्हियां, हिनारे भाउ खे ॻोल्हियां, बैतुल मुक़दस वञा, उते वञी हिन जे भाउ खे ॻोल्हियां त पोइ उन खे बि खपाए। बदू भॻो होॾे बैतुल मुक़दस। हाणे सौदागर हिन खे जो ख़रीद कयो, सौदागर हिन खे पंहिंजे घर वठी आयो, ॾाढी इज़त एतिराम सां। अॻे ई वीचारी ॾुखियो लही, हुन ज़ाल में मारियो होसि, धक लॻल हुअसि, रतु पियो वहेसि, माना ॾाढो हिन खे आराम सां छोकिरी खे पंहिंजे घर वठी आयो। घर आयो, हिन खे घर अची हिन जा कपिड़ा मटाई, कपिड़ा मटाए छोकिरी खे वरी पाण सां गॾु बाज़ारि वठी वियो ऐं हिकिड़े सोनारे जे दुकान ते, उते वञी हिन खे बीहारे हिन खे चई त हितां जेके ॻह तोखे खपनि त मां तोखे ॻह ख़रीद करे, जेके हितां ॻह खपनि ईअं ॻह पाण बि लाथई, खणी ॻह हिन जे साम्हूं रखे, चई सभु खपनि त सभु खण, मां तो ते थोरो कोन थो कयां। इहो आहे त हुन ज़ालिम खां तोखे मां छॾायो, पर इहो आहे त मां हे ॻह बि तोखे हे तोते जेको ख़र्चु थो कयां न, मां तोखे दमिश्क जे हाकिम वटि खणी हलंदुमि, वठी हलंदुमि। त जीअं उते मां उन खे ॿुधायां त मां जेका बानी तो वटि आंदी आहे तोखे ॾियण जे लाइ, त उहा जहिड़ी तहिड़ी न आहे, लखनि में मुंहिंजी बानी वरितलु आहे। ज़ाहिर आहे उहो जो मां हाकिम खे ॾींदुमि, उहा बानी तोहफ़ो करे त ज़ाहिर आहे पोइ हाकिम बि त मुंहिंजो उहो ख़्यालु कंदो न। ऐं पोइ हिकिड़ी ॻाल्हि अथई, उते हली त बादशाह वटि मुंहिंजी सिफ़ारिश ज़रूरु कजांइ, भला ॿी मुंहिंजी नेकी यादि न अचे त घटि में घटि इहा नेकी त यादि कजां त माना ज़ालिम खां तोखे छॾायो, मुंहिंजी हिते सिफ़ारिश कजांइ, जीअं बादशाह राज़ी थी मुंहिंजो कमु करे। छो जो मां हिन बादशाह खां चवंदुसि मूंखे ख़त लिखी ॾे पंहिंजे पीउ लाइ। हाणे छोकिरी वीचारे खे ख़बर न त मूंखे पंहिंजे भाउ वटि खणी थो हले, ऐं जंहिं बादशाह जे नाले चए थो उहो मुंहिंजो पीउ आहे। हिननि खे बि इहा ख़बर न त भणा मां हिन खे हली वियो भाउ वटि खपायां, हिन खे बि इहा ख़बर न। छो जो मां उते कंदो आहियां हिन बादशाह जे मुल्क में, उते वापारु कंदो आहियां कपिड़ो या ॿियुनि शयुनि जा, त जीअं उते मूंखां टैक्स बादशाह न वठे। हिन जो छोकिरी खे ईअं चयो त छोकिरी रोअणु लॻी, छो जो पिणस जो नालो जो न वरितो त छोकिरी रोअणु लॻी। सौदागर चयसि त भला ॿुध, मां ख़्यालु कयो त जीअं मां बगदाद जो नालो वरितो ऐं बादशाह जो नालो वरितुमि, तोखे अखियुनि में पाणी अची वियो ऐं तूं रोअणु लॻी, तुंहिंजी हालति मट थी वई। उते को माण्हू आहे छा, अहिड़ो को माण्हू आहे छा जंहिंसां तुंहिंजो वास्तो हुजे, थी सघे त को मंगेदो हुजे, को मिट माइट हुजे, केरु आहे छा तुंहिंजो हुते? या वरी तूं बानी आहे, थी सघे थो उतां खपी आई हुजे, त उते को भला अहिड़ो को वापारी हुयो जंहिं वटि तूं हुई, छो जो मां बि उतां जे वापारनि खे सुञाणिया, सौदागरनि खे।
ऐं जेकॾहिं नियापो ॿापो हुते मोकिलिणो थी त मां बगदाद वेंदुसि, मूंखे तूं ख़त ॾिजां, चिठी ॾिजां त मां खणी वेंदुसि। छोकिरी चएसि त मां उतां जे बगदाद जे कंहिं बि सौदागर खे नथी ॼाणां, नथी सुञाणां सौदागर खे। बाक़ी जेको न बादशाह थो चई बगदाद जो, जंहिंजे लाइ तूं मूंखे खणी थो हली हुन शहज़ादे वटि, त उहो तोखे ख़त लिखी ॾे, उन बादशाह जे लाइ सिफारिश जो ख़त लिखी ॾे। मां उन बादशाह उमर बिन नईमान खे सुञाणींदी आहियां, कंहिं सौदागर वापारी खे मां कोन थी सुञाणियां, मां उन खे सुञाणींदी आहियां। सौदागर जो ॿुधो त सौदागर खिली ॾिनो, सौदागर खिली ॾिनो, दिलि में बि ख़ुशि थियो त भला हे त कमु अञा भलो थियो। मां पियो थो शहज़ादे खे मिंथूं चवां त हे बि ख़र्चु कयां, हे बि ख़र्चु कयां त मन शहज़ादो राज़ी थिए, पर हीअ त चवे थी त इहो मां पाण बादशाह खे सुञाणींदी आहियां। हिन चएसि त भला ॾे ख़बर तूं, हाणे हो त इहो ई पियो सम्झे त बानी आहे, खपंदी आहे इहा, न कॾहिं हुन वटि कॾहिं हुन वटि, छा तूं भला उन बादशाह वटि कॾहिं बानी थी रही आहियां? हिन चएसि त न। चई बाक़ी, चई उन बादशाह जी धीउ आहे, मां हुन सां गॾु रहंदी आहे। पोइ उन जे करे बादशाह ॾाढो मूंखे कुर्ब ॾींदो ऐं बादशाह मुंहिंजी इज़त कंदो। जेकॾहिं तुंहिंजी दिलि चए थी, तुंहिंजी ख़्वाहिश आहे त बादशाह तोखे पाण ख़तु ॾे, इजाज़त ॾे बादशाह, शहज़ादे खे मिंथू न कर, पन पेन पन मूंखे ॾे त मां थी तोखे ख़तु लिखी ॾियां बादशाह लाइ। तूं हाणे हितां हेॾो मूं ते ख़र्चु पियो थो करीं त जीअं रुॻो शहज़ादो ख़ुशि थिए, त शहज़ादो ख़ुशि थी अहिड़ो भलो ख़तु लिखी ॾे, पी ॾे। शहज़ादे खे छॾ, तूं मूंखे पेन पनो ॾे, मसु कलम ॾे, तॾहिं त मसु कलम हूंदा हुआ, मूंखे मसु कलम ऐं पनो ॾे त मां थी तोखे बादशाह लाइ ख़तु लिखी ॾियां। जेॾी महिल बगदाद वञी त इहो ख़तु वञी बादशाह खे ॾिजां, बादशाह खे चइजां त बादशाह तुंहिंजी बानी नुज़हत ज़मा उनखे वक़्तु ॾाढो ज़लील कयो आहे, एतिरे क़दुरु जो हिकु हथ खां ॿिए हथु पई थी खपे, उन सलाम मोकिलिया अथई। जेकॾहिं तोखां पुछे त उहा किथे आहे, ऐं पुछंदी, तूं ईअं चवंदेसि त तोखां पुछंदी, जे पुछई त पोइ चइजांसि त दमिश्क जे हाकिम वटि। सौदागर परेशान थी वियो, एॾी अकुल वारी, बादशाह सां एॾो हिन जो वास्तो, डायरेक्ट बादशाह जी ख़तु लिखे। हिन जी दिलि में अञा हिन छोकिरीअ जी ॼण इज़त वधी वई। हिन चई पोइ मूंखे अफ़सोस आहे त माण्हुनि तुंहिंजो क़दुरु न कयो, छो जो छोकिरी त न पई ॿुधाएसि न त मां बादशाह जी धीउ आहियां, हे त इहो ई पई ॿुधाएसि त मां बानी आहियां। चई पोइ माना तूं हुतां हुतां खपंदी बगदाद में बि चई थी हुई न, माना खपंदी, पोइ हेॾो तोखे रब अकुलु ॾिनो आहे, हेॾो त माना कंहिं वटि बि हीअं त तुंहिंजे अकुल जो हुननि फ़ाइदो न वरितो आहे, बसि रुॻो तोखे पैसनि जी शइ सम्झी ऐं हुतां हुते खपाइनि, हुतां हुते खपाइनि। चईं भला ॾे ख़बर, तूं पढ़ियल थी मूंखे लॻी, चईं थी त पेन पनो बाणे ॾे, भला क़ुर शरीफ़ पढ़ियल आहे? छोकिरी चएसि पढ़ियल छा, पर मूंखे यादि आहे, मूंखे यादि आहे, रुॻो क़ुर शरीफ़ छा, पर हिकमत, तिब, उन दौर जे हिसाब सां जेके वॾा वॾा इल्म हुया, चई मां ॿुधाईंसि, मां उहे इल्म मुंहिंजा पढ़ियल थी। बाक़ाइदे उन दौर जा मशहूरु जेके किताब हुया उन्हनि जा बि नाला खणी ॿुधाई। मज़हबी किताब पढ़िया अथमि, माण्हुनि सां मां मुनाज़रा कया आहिनि, इल्म वारनि सां, निमाज़ रोज़ो मतिलबु जेके शरई आहिनि, मतिलबु उन्हनि सभ जी मूंखे ॼाण आहे। ईअं हाणे उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, तूं मूंखे कलम ऐं इहो पनो आणे ॾे त मां तोखे ख़तु लिखी ॾियां, जेको तुंहिंजो असुलु कमु आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त इहो ख़तु तूं खणी वञे, ॿिए सिफारिश जी तोखे ज़रूरत ई न आहे। सौदागर उथियो, सो हेॾां होॾां वञी कलम बि खणी आयो, मस बि खणी आयो, हिन जे साम्हूं अची रखे। छोकिरी कलम ते लिखणु, कलम सां पने ते लिखणु शुरू कई।
पहिरियों हुन में 2-3 शेर लिखे। ॿ टे शेर लिखी ऐं रोअण लॻी। हाणे पीउ ॾे जो ख़तु पई लिखे, हिन खे त कोन पई ॿुधाए। ईअं 2-3 शेर लिखी ऐं रोअण लॻी, अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा। ख़त जे पासे खां लिखियईं त हीउ ख़तु उहा थी लिखई जेका पंहिंजे ख़ानदान खां ऐं पंहिंजे वतन खां परे आहे, जंहिंजी दिलि गमज़द आहे। बाक़ी हिन जी सॼी सिफ़ारिश लिखी, माना इहो पासे खां जीअं नोट लिखिबो आहे, ईअं पासे खां इहा शइ लिखी, पनो वेढ़े ऐं सौदागर खे ॾिनो। हाणे बादशाह जे लाइ जो ख़तु हुयो ऐं हीअ जो हेॾी हाम पई हणेसि त हिन सम्झो त माना हीअ बि का हस्ती हूंदी न। सौदागर ख़तु वठी ख़त खे चुमी, वरी सौदागर चयो त भला ॾिसां लिखियो छा अथई। ख़तु वरी सौदागर पाण पढ़ियो, शेर पढ़ियईं। छा त छोकिरीअ जो इल्मु आहे, कोई बानी कीअं आहे। वरी छोकिरी जेका हिननि जी सिफ़ारिश लिखी, आख़िर में जेको छोकिरी पंहिंजे लाइ नोट लिखियो पढ़ी ऐं चई त पाक आहे उहो रब जंहिं तो जहिड़ी खे ठाहियो आहे, छा त तोखे हुस्न ॾिनो अथई, छा त तोखे इल्मु ॾिनो अथई। मोटी आया राति जो, वरी हिन जे लाइ मानी वठी आयो। मानी न खाधी, वरी हिनखे हमाम ते वठी वियो। तॾहिं हूंदा हुआ हमाम, माना ईअं सरकारी हमाम हूंदा हुआ महलनि में। पोइ मर्दनि लाइ अलॻि हूंदो हो, माइनि जे लाइ अलॻि हूंदो हो, उते वञी माण्हू विझंदा हुआ। पोइ हिकिड़ी उतां हमाम ते हिकिड़ी माई हुई कमु कंदी, उनखे चई त हिनखे बाक़ाइदे वञी विञारे, बाक़ाइदे हिनखे विञारे सिंजारे साफ़ करे। जेॾीमहिल हिनखे कपिड़ा पाराईंसि त पोइ मूंखे ॿुधाइजांइ, कपिड़ा पाराए छॾींसि न, पोइ मूंखे ॿुधाइजांइ। हुन चयो सही आहे। हीउ पाण वरी वियो, खाइण पीअण जूं शयूं, फ्रूट, मीणबतियूं वग़ैरह वठी आयो। हिन सभु उहे बि हुते हमाम वटि रखियूं। जेॾीमहिल उहा माई हिनखे विञारियो, हिनखे कपिड़ा पाराई ऐं हूअ हमाम खां ॿाहिरि निकिती त उहा पोड़ी आई हिनखे ॿुधाइण। पोड़ी जो हिनखे ॿुधाइण आई त पोड़ी ॾिठो त उहो खाइण पीअण जा सामान वठी आयो, उते दस्तरखान विछाई ऐं वेठो। पोड़ीअ खे बि चई त वेह खा, हुनखे बि चई त वेह खा। हिननि खाधो, जेको बचियो ऐं बाक़ी ॿिया जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे ॾे। उन खां पोइ वञी सुम्ही पई। सुबुह थियो, सौदागर उथियो, हिनखे निंड मां उथारियईं, हिकिड़ो भली ख़मीस हिनखे ॾिनई ऐं हिकिड़ो कूफे जो ठहियलु हुयो रओ, 1000 दीनार में हिन वरितो। कूफे जो उन दौर में मशहूरु हुयो रओ, उहो हिन जे लाइ वरितो ऐं उहो बि हिनखे ॾिनई। हिकिड़ो तुर्की जोड़ो बि ॾिनईंसि, जोराबा, हीरा जवाहर, हिन जे कननि में जे लाइ वाला ऐं हिकिड़ो सोनो हार। पर उहो हार बि बाक़ाइदे सिंगारियल हुजे, हर उन में जेको त याकूत पियल हुजनि, नंगीना पियल हुजनि। 3000 दीनार जो हार हो। मतिलबु त उहो साॼा कपिड़ा ऐं जेके ॻठा हिनखे ॾिनई बेमुला हुया। हिनखे चई त इहे पाए, हिन पाता, उहे बि पातई। सौदागर चयसि हाणे सिंगार कर, जीअं मायूं सिंगार कंदियूं आहिनि, सिंगार कर। वरी उहो सामान ॾिनईसि, हिन सिंगार कयो ऐं अखियुनि ते ॼारी परदे वांगुरु उहा रखियईं। हे हली
सौदागर अॻियां हीअ पोयां। माण्हू ॾिसनि पिया त भणा कहिड़ो भाग वारो आहे जंहिं वटि अहिड़ी छोकिरी आहे। हलंदा 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 तां त अची शहज़ादे शिरकान वटि पहुता। सौदागर खे बि ख़बर कान, छोकिरीअ खे बि ख़बर कान। छोकिरीअ जो भाउ शहज़ादो शिरकान अची उते पहुतो। सौदागर शहज़ादे जे साम्हूं आयो, झुकियो, सलाम करे ऐं चई त बादशाह सलामत, मां तव्हांजे लाइ हिकिड़ो सूखड़ी आंदी आहे। मां उन जूं वस्फ़ूं या ख़ूबियूं तव्हांखे ॿुधाए नथो सघां। उन जो ईअं सम्झो बेमिसाल आहे, को मां तव्हांखे मिसाल ई नथो ॾेई सघां। तव्हां पाण ॾिसंदव त तव्हां पाण परखे वेंदव। शहज़ादी चएसि थी अहिड़ी ॻाल्हि तो करींदव, भला आण ॾेखार मूंखे। सौदागर ॿाहिरि निकिरी हिन वीचारे खे इशारो कयईं, हिन खे पंहिंजे पोयां वठी आयो। शहज़ादे जे साम्हूं अची बीहारियईं। शहज़ादे जीअं छोकिरी खे ॾिठो, हाणे टाइम चङो थी वियो हो। छोकिरी बेचारी धक चंबा खाई, एॾियूं इज़तियूं खाई खाई, माना ईअं सम्झ त मुहंडनि में बि ॼण थोरो फ़र्क़ु थी वियो हो। पर इहो आहे त रत जी छिक थियसि। ऐं ॿियो इहो आहे त शहज़ादे जॾहिं हिन खे ॾिठो तॾहिं नंढड़ी, हे कोन वेंदो हो न हुनजे, हो हे अलॻि ॿी माउ मां हुअसि, ॿिए महल में रहंदा हुआ। हिन ॾिठो न हो, नंढे हूंदे जेको ॾिठो हुई। ऐं हिन खे इहो ई ॿुधायो हुन त भाउ तोखे हिकिड़ी भेण आहे। पोइ हिन खे ख़बर पई त भाउ आहे मूंखे। इहा ई ख़बर हुअसि त हिकिड़ी भेण आहे जंहिंजो नुज़हत ज़मा नालो आहे। ऐं हिन खे पोइ ख़बर पई त भाउ बि अथसि, जंहिंजे करे हे ॼण ॿिन्ही सां बुग़्ज़ रखंदो। इन जे करे ॼण माना हिन वेझर में ॾिठो बि कोन। सौदागर हिन जे साम्हूं छोकिरी आणे, चई त साईं मां बि दुनिया में अलाए केतिरा वापार कया आहिनि, अलाए केतिरियूं बानियूं वरितियूं न, पर साईं मां हिन जहिड़ी बानी कॾहिं कनीज़ न ख़रीद कई आहे। जहिड़ी सुहिणी आहे तहिड़ो वरी हिन खे हर क़िस्म जो इल्मु, दुनिया जो, आख़िरत जो, सियासत जो, हर इल्मु मां ॾिठी आहे, हर इल्म में माहिर। शहज़ादे हिन खे चयो त तो जेतिरे में हीअ ख़रीद कई आहे न, मूंखे ॿुधाए, मां तोखे पैसा ॾियां या मूंखे। हिन खे छॾे थो। हिन चयो साईं हाज़ुर, पर इहो आहे मूंखे हिकिड़ो ख़तु लिखी ॾियो। मां बगदाद में उते वापारु कंदो आहियां, पंहिंजे पीउ ॾे मूंखे ख़तु लिखी ॾियो त उतां मूंखां टैक्स न वठे। शहज़ादे चएसि हा उन ॻाल्हि खे ॾिसूं था, पर ॿुधाए त हिन जी क़ीमत तूं घणी थो वठे। सौदागर चएसि 1 लख दीनार, ऐं 1 लख दीनार में ख़रीद कई अथमि। 1 लख दीनार हिन ते मां ख़र्चु कयो। शहज़ादे चएसि मां तोखे इन खां वधीक ॾींदुसि, तोखे मां इन खां वधीक ॾींदुसि। शहज़ादे ख़ज़ानची खे घुरायो, उनखे चई त हिन सौदागर खे 3,20,000 दीनार ॾियो। 3,20,000 दीनार ॾियो। सौदागर उते शाहिदनि जे रूबरू सौदागर खे 3,20,000 दीनार ॾिना। ऐं शहज़ादे उते शाहिदनि जे रूबरू हिन खे ॾेई, हाणे बानी थी शहज़ादे जी। शहज़ादे उन शाहिदनि खे चयो त तव्हां शाहिदी ॾिजो त मां हिन बानी खे आज़ादु कयो। बानी खे आज़ादु कयो, मां हिन सां शादी कंदुमि। ख़बर कान हुअसि, छिक थिएसि पई रत जी, ख़बर न हुअसि त मुंहिंजी भेण आहे। नंढे हूंदे ॾिठी आई। उन चइनी गवाहनि खे चयईं त तव्हां शाहिद हुजो त मां हिन खे पैसा ॾेई ख़रीद कयो आहे। हाणे तव्हां शाहिद हुजो त मां हिन खे आज़ादु कयो। आज़ादु कयोमांसि, पर इहो आहे त मां हिन सां शादी कई। इहो करे सौदागर शहज़ादे हुकुम ॾिनो त हिकिड़ो ख़तु लिखो, इन सौदागर खे ख़तु लिखी ॾियो त
बाबे ॾे ख़त लिखिजोसि त मां सिफारिश थो कयां त हिन खां वापार में को टैक्स वग़ैरह न वठनि। सौदागर खे ख़त बि ॾिनई ऐं सौदागर खे शाही पोशाक बि इनाम में ॾिनई। हाणे अॻिते कीअं थो थिए, शहज़ादी खे ख़बर पई थी त मुंहिंजी भेण आहे, कीअं थो थिए इनशा बाक़ी सुभाणे।